फरमायो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। मुसलमान एहराम बदन खां बाद में लब्बैक जो सदाऊं शुरू थियन थियूं। जरा काबतुल्लाह ते नज़र पवे तो लब्बैक खे बंद कबो पो अल्लाह जे सामूं दुआऊं घुरबियूं। सफ़ा मरवा ते डोड़न था। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाए इन्ना सफ़ा वल मरवता मिन शाइरिल्लाह फमन हज्जल बैत अव अतमर फला जुनाह अलैहि अन यतव्वफ बिहिमा वमन ततव्वा खैरन फइन्नल्लाह शाकिरुन अलीम। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा कुरान जी आयत नाज़िल फरमाई। सहाबा था पुछन सही डोड़न की शुरुआत काथा कयूं? सफ़ा का डोड़न की शुरुआत कयूं या मरवा का? अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जे नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो जिता अल्लाह शुरुआत कई आ तव्हां भी डोड़न की शुरुआत उतां कयो। ज़ुल्हज जो महीनो शुरू आ। हिन महीने में अल्लाह ताला टे शयूं लाज़िम कयूं आहिनि। हिकु आहे त हिन अशरे में मुसलमान हज कंदा आहिनि। 10 ज़ुल्हज ते ईद हूंदी आहे ऐं उन्हीअ खां पोइ क़ुर्बानी। अल्लाह ताला मुसलमान जे मथां पूरी ज़िंदगीअ में हिकु दफ़ो हज फ़र्ज़ फरमायो। उहो मुसलमान जेको अमीर साहिब निसाब हुजे ज़िंदगी में हिकु दफ़ो हज फ़र्ज़। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भी पंहिंजे ज़िंदगीअ में हिकु हज करणु फरमायो। सन 10 हिजरीअ में पहिरियों ऐं आख़िरी हज जंहिंखे हज्जतुल विदा करे चइबो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु 1,24,000 मुसलमाननि जी जमायत पैगंबर सां गॾु हज कयो। साईं जन मदीने खां सफ़र शुरू कयो। मदीने खां ॿाहिरि 6 मीलनि जे फ़ासिले ते हिकु जाइ आहे ज़ुल्हुलैफ़ा। उतां हुज़ूर जन एहराम ॿधो। हाणे हींअर ज़ुल्हुलैफ़ा ख़ुदि मदीने शहर जे अंदरि अची वियो। साईं जन आया काबतुल्लाह जो तवाफ़ कयूं, सफ़ा मरवा ते डोड़िया। लब्बैक जूं सदाऊं बुलंद थियूं। फरमायो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। मुसलमान एहराम बदन खां बाद में लब्बैक जो सदाऊं शुरू थियन थियूं। जरा काबतुल्लाह ते नज़र पवे तो लब्बैक खे बंद कबो पो अल्लाह जे सामूं दुआऊं घुरबियूं। सफ़ा मरवा ते डोड़न था। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाए इन्ना सफ़ा वल मरवता मिन शाइरिल्लाह फमन हज्जल बैत अव अतमर फला जुनाह अलैहि अन यतव्वफ बिहिमा वमन ततव्वा खैरन फइन्नल्लाह शाकिरुन अलीम। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा कुरान जी आयत नाज़िल फरमाई। सहाबा था पुछन सही डोड़न की शुरुआत काथा कयूं? सफ़ा का डोड़न की शुरुआत कयूं या मरवा का?
अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जे नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो जितां अल्लाह शुरुआत कई आहे तव्हां बि ड्रोड़ण जी शुरुआत उतां कयो। अल्लाह फरमाए इन सफ़ा, अल्लाह फरमायो सफ़ा खां त तव्हां बि शुरुआत सफ़ा खां। साईं जन एहराम ॿधल आहिनि, उमरो बि कयूं, वरी उन्हीअ खां बाद में हज कनि था। हज जा आहिनि टे क़िस्म, हिकु आहे हज किरान, ॿियो आहे हज तमत्तो, टियों आहे हज मुफ़रद। हज जा टे क़िस्म। हज किरान छाखे चइबो आहे? मुसलमान एहराम ॿधे हज ऐं उमरे जो, उमरे करण खां बाद में इहो एहराम न लाहे, वरी इन एहराम सां गॾु हज करे। उमरे करण खां बाद में साॻे ई एहराम सां एहराम लाहे न, इन ई ॿधल एहराम सां वरी हज करे, इनखे हज किरान चइबो आहे। इन शख़्स जे मथां कुर्बानी वाजिब आहे। ॿियो आहे हज तमत्तो, नियत उमरे ऐं हज जी करे, लेकिन उमरे करण खां बाद में एहराम लाहे, हज जे टाइम ते वरी एहराम पाए, इनखे चइबो आहे हज तमत्तो। ऐं इन जे मथां बि क़ुर्बानी आहे। टियों आहे हज मुफ़रद, सिर्फ़ हज जी नियत करे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा, तय्यबा ताहिरा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां पुछियो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो हज कयो आहे? साहिबी बि आयशा सिद्दीक़ा थी फरमाए हुज़ूर जन हज किरान कयो आहे। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु आया, साईं फरमायो ए अली तो कहिड़ी नियत कई आहे? हज किरान जी नियत कई अथई, या हज तमत्तो जी नियत कई अथई, या हज इफ़राद जी नियत कई अथई? हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो साईं जेका तव्हांजी नियत आहे, मूं अलीअ जी नियत बि उहा ई नियत आहे। उलमाए अना वटि हज तमत्तो खां हज किरान अफ़ज़ल आहे। सब खां पहिरीं अफ़ज़ल आहे हज किरान, पोइ आहे हज तमत्तो, पोइ आहे हज मुफ़रद। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाए वलिल्लाहि अलन्नासि हज्जुल बैति मन इस्तता इलैहि सबीला। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाए मुसलमान जे मथां हज आहे, जंहिंखे ताक़त हुजे, अचण वञण जे सफ़र जी ताक़त हुजे, उन जे मथां हज फ़र्ज़ आहे। तंहिंजे करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजे उम्मती जे मथां, साहिब निसाब अमीर उम्मती जे मथां पूरी ज़िंदगी में हिकु दफ़ो हज फ़र्ज़ आहे। साईं जन 9 ज़ुल्हज ते अरफ़ात ते आया। हुज़ूर जन ख़ुतबो ॾिनो हज्जतुल विदा जे अंदरि। तफ़सीली हुज़ूर जन ख़ुतबो ॾिनो। हुज़ूर जन फरमाया थी कहिड़ो महीनो आहे? साहबा फरमाइनि था अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल ॼाणे थो। साईं फरमायो ज़ुल्हज जो महीनो न आहे? साईं हा ज़ुल्हज जो महीनो। हुज़ूर जन फरमाया मूं तव्हां ताईं अल्लाह जो पैगाम पहुचायो। समूरनि साहबनि पहुचाए। साईं फरमायो त तव्हां पैगाम त पहुचायो, पर पैगाम पहुचाइण जो तव्हां हक़ बि अदा करे सघो। फरमायो फलयुबल्लिग़ु शाहिदुल गाइब। इमामुल अंबिया फरमायो जेके हींअर मौजूदु आहिनि, हुज़ूर जिन सां गॾु 1,24,000 मुसलमाननि जी जमायत हुई। साईं फरमायो हाणे तव्हांजे मथां हक़ आहे त दीन जो पैगाम तव्हां गाइबीन ताईं पहुचाइजो। जेके हींअर मौजूदु आहिनि, मूं नबीअ जो पैगाम, अल्लाह जो पैगाम तव्हां गाइबीन ताईं पहुचायो। अल्लाह ताला मलाइकनि जे सरदार सैयदना जिब्राइल अलैहिस्सलाम खे मोकिलियो। जिब्राइल अलैहिस्सलाम क़ुरान जी आयत खणी आयो। फरमाए अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम
व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। अल्लाह रब्बुल इज्जत वाल कुरान जी आयत नाज़िल फरमाए अल यौम अकमलतु लकुम दीनकुम। अजनी अल्लाह ताला तव्हांजे मथां दीन खे मुकमिल कयो आहे। तव्हांजे लाइ मूं अल्लाह दीन इस्लाम खे पसंदि करे छॾियो आहे समूरनि दीननि जे मथां। इहा आयत नाज़िल थी, दीन मुकमिल। ओदो जन ज़ुहर ऐं असर अरफात में ॿ नमाज़ूं गॾाए पढ़ायूं, पर ज़ुहर जे वक़्त में साईं जीअं त मदीने खां आया हुआ, ओदो जन मुसाफ़िर हुआ। ज़ुहर 2 रकातूं पढ़ायूं, वरी उन खां बाद मुतसिल असर नमाज़ पढ़ायूं ज़ुहर वारे वक़्त में। इहो सिर्फ़ु हज में पढ़ायो, ज़ुहर ऐं असर गॾाए पढ़बी। वरी मगरिब ऐं इशा गॾाए पढ़बी मुज़दलिफ़े में, पर इशा वारे वक़्त में भली रस्ते में सिज लही वञे हाजी सगुरनि खे। ज़ुहर ऐं असर अरफात में, ज़ुहर वारे वक़्त में, मगरिब ऐं इशा मुज़दलिफ़े में, पर इशा वारे वक़्त में भली रस्ते में सिज लही वञे त भली लही वञे, इशा वारे वक़्त में मगरिब ऐं इशा पढ़बी। इहो हाजिन सगुरनि जे लाइ अल्लाह ख़ुसूसी इनाम फरमायो। चओ न सुभान अल्लाह। राति होदो जन मुज़दलिफ़े में रहिया, पथरियूं खयूं। 10 ज़ुल्हज ते सिर्फ़ु हिकिड़े शैतान खे पथरी हणी, वॾे खे, ऐं 11 ते 3 खे हणियूं, 12 ज़ुल्हज ते बि 3 खे हणियूं। ऐं इहे पथरियुनि जो हुकुम कीअं थियो, सफ़ा मरवा ते डोड़ण जो हुकुम कीअं थियो, दुरूद शरीफ़ पढ़ो मां तव्हांखे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्लाह ताला सय्यिदना इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम फरमायो, ए इब्राहिम मूं अल्लाह जे रस्ते में प्यारे मजो प्यारी शइ क़ुर्बान कर। अल्लाह जे नबीअ जो ख्वाब बि ख्वाब उनजो वही थियो। साईं जन उथिया इब्राहिम अलैहिस्सलाम, सुबुह जो बकरियूं ज़बह कयूं। वरी ॿी राति ख्वाब ॾिठऊं, ए इब्राहिम मुंहिंजे नाले ते प्यारे मजो प्यारी शइ क़ुर्बान कर। इब्राहिम अलैहिस्सलाम वटि माल तमामु घणो, सुबुह जो उठ ज़बह कई। वरी 3 राति ख्वाब ॾिठे, इब्राहिम मुंहिंजे नाले ते प्यारे मजो प्यारी शइ क़ुर्बान कर। अल्लाह रब्बुल जलाल फरमाए लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफिकू मिन शैइन फइन्नल्लाह बिही अलीम। तेस ताईं तव्हांखे सवाब न मिलंदो जेसि ताईं तव्हां अल्लाह जे रस्ते में प्यारी मजो प्यारी शइ अल्लाह जे नाले ते क़ुर्बान कयो। वो ख्वाब ॾिठई, ए इस्माइल मां ख्वाब थो ॾिसां त तोखे ज़बह थो कयो। इन्नी अरा फिल मनामि अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा क़ाल या अबति फ़अल मा तुमर सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन। अल्लाह ताला जो नबी हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह, उन जो पुट इस्माइल लक़ब आहे ज़बीहुल्लाह, पुट खे तो चवे ए मुंहिंजा बचड़ा मां ख्वाब थो ॾिसां तो पंहिंजे पुट खे मां अल्लाह जे रस्ते में ज़बह थो कयां, क़ुर्बान थो कयां। पुट खे वठी थो हले मीना जे तरफ़। उनजी घरवारी बीबी हाजरा उहा बि हली, हालांकि पुट ॼाओ कोढ़प में। अल्लाह फरमाए फलम्मा बलग माअहु साय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनामि अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा। अल्लाह रब्बुल जलाल फरमाए जॾहिं पुट जोड़ण जेतिरो थिए थो, अल्लाह तो फरमाए त मूं अल्लाह जे रस्ते में हिनखे क़ुर्बान कर। जॾहिं वठी थो हलेसि
हज़रत बीबी हाजरा जे दिल में शैतान विसविसो विधो तुझे पुट के कुहण थो वञे। बीबी हाजरा पथरियूं खणी हीअं कई, अल्लाहु अकबर, इनके फिंडक वारी पथरी कई। किन मुहद्दिसन लिखियो है तो शैतान पंहिंजे असली रूप में आयो। 7 पथरियूं वरी अॻिते हलियो, वरी शैतान दिल जे अंदरि विसविसो विधो त पुट खे कुहण थो वञे, वरी उनखे पथरियूं हयूं, वरी टियों दफ़ो पथरियूं हयूं, 3 जायुनि ते उहा जाइ मुक़रर थी। तंहिंजे करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम फरमायो, वत्तबि मिल्लत इब्राहीम हनीफा वमा कान मिनल मुशरिकीन। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल इमामुल अंबिया सरताजुल अंबिया फ़ख्र दो जहां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो, तव्हां मिल्लत इब्राहिमी जी ताबेदारी कयो, हज जे तरफ़ नज़र कंदो, सगो सागो ई तरीक़ो मिल्लत इब्राहिमी जो आहे। ऐं सफ़ा मरवा ते बि बीबी हाजरा ड्रोड़ी। जॾहिं हज़रत इब्राहिम पंहिंजे पुट नंढड़े ॼावल इस्माइल खे ऐं पंहिंजी घरवारी बीबी हाजरा के छॾे थो वञे, बयाबान पट, अल्लाह फरमायो गैर ज़ी ज़रअन इंद बैतिकल मुहर्रम, का बि ज़रात कान्हे, का बि पोख कोन्हे, ई बयाबान जबल ई जबल। मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह ताला तव्हांखे हज जी उमरो नसीब करे। हींअर बि तव्हां वेंदो न, मको रुगो जबल अथव, मके खां वठी मदीना ताईं जबल ई जबल, जबल ई जबल, गैर ज़ी ज़रअन, का आबादी कान्हे। पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी, ए मुंहिंजा परवरदिगार, आहे त गैर ज़ी ज़र, का बि आबादी कान्हे, का बि पोख कान्हे, पर मके वारनि खे पूरी दुनिया जा मेवा खाराए जाए। इब्राहिम अलैहिस्सलाम जी अहिड़ी दुआ, अणमुदायता मेवा जंहिंजी मुद्दी कान्हे, रब पूरी दुनिया जा मेवा मके मदीने वारनि खे रब खाराए। बीबी हाजरा औरत आहे, नंढड़ो ॿार आहे मासूम इस्माइल, खारकूं जेके मिलियूं उहे बि ख़तम थी वियूं। इब्राहिम अलैहिस्सलाम वापसि थो थिए, बीबी हाजरा फरमाइस, इब्राहिम असांखे कंहिंजे हवाले करे थो वञी? जवाब न ॾिनई। वरी ॿियो दफ़ो फरमाई, इब्राहिम असांखे कंहिंजे हवाले कई थो वञी? वरी टियों दफ़ो फरमाई घरवारी, ए इब्राहिम असांखे कंहिंजे हवाले कयो थो वञी? आंगुर सां इशारो कई, बसि अल्लाह जे हवाले। खारकूं ख़तम थी वयूं, नंढड़ो ॿारु रोई पियो, थञ सुकी वई, न खाइण न पीअण जे करे। हज़रत बीबी हाजरा रज़ी अल्लाहु ताला अन्हा सफ़ा खां वठी मरवा ताईं डोड़े थी, मता को काफ़िलो नज़र अचे, को घर नज़र अचे, का पाणी नज़र अचे, को धनार को नज़र अचे, जेका पाणी ऐं मानी वठां। सफ़ा खां वठी मरवा ताईं डोड़े थी, सफ़ा ऐं मरवा जे विच में हेठां ई आहे, जंहिंखे वादी करे चइबो आहे। हाणे उन जाइ ते सावा बल्ब लॻल अथव। बीबी साहिबा डोड़े थी, सफ़ा खां वठी मरवा ताईं इन विच ते हेठां ई जाइ ते तेज़ डोड़े थी, 7 चकर डोड़ी। अल्लाह फरमाए, इन्न सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाहि फमन हज्जल बैत अव इअतमर फला जुनाह अलैहि अन यतवफ बिहिमा वमन ततव्वा खैरन फइन्नल्लाह शाकिरुन अलीम। अल्लाह रब्बे ज़ुल फरमाए, सफ़ा ऐं मरवा शाइर इस्लाम आहिनि, अल्लाह जूं निशानियूं आहिनि, तंहिंजे करे उन जे विच में तव्हां डोड़ो। हज़रत बीबी हाजरा अलैहिस्सलात उन जो डोड़ण अल्लाह ताला खे एॾो पसंदि आयो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़यामत ताईं अचण वारे उम्मत जे मथां सफ़ा मरवा ते डोड़ण लाज़िम करे छॾियईं। मर्द भी डोड़े, औरतूं भी सफ़ा मरवा। हाणे उन जाइ ते सावा बल्ब लॻल, मर्द तेज़ डोड़ंदा, औरतूं पंहिंजे ई रफ़्तार ते हलंदियूं। मुफ़स्सिरीन उलमा फरमाइनि था, समूरनि औरतुनि जे तरफ़ खां अकेली बीबी हाजरा डोड़ी वई, मर्द पिया डोड़े।
औरतूं उन जा तां गुज़रनि थियूं पंहिंजे जीअं हलनि थियूं ईअं पई हलनि। जॾहिं 7 चकर पूरा कई सामो खानो काबो वारी जाइ अञा ठहियल न हुई। बीबी साहिबा ॾिठईं त हज़रत इस्माइल जे रोइण जे करे पेरनि जूं खुड़ियूं जॾहिं लॻियूं ज़मीन ते त ज़मीन में पाणी निकिरी वियो। बीबी साहिबा ॾिठो पाणी, इस्माइल खे हटाई नंढड़ो, पाणीअ खे वधाईंदी पई वञे, पासे में मिटी ॾींदी पई वञे, पाणी अञा वधंदो पियो वञे, पाणी अञा वधंदो पियो वञे, पाणी अञा वधंदो पियो वञे। बीबी साहिबा फरमायो ज़म ज़म, इहो इब्रानी ॿोली जो लफ़्ज़ अरबी जो न आहे। ज़म ज़म माना बी बी, पाणी पी रहियो। उन खां बाद में इन पाणी जो नालो आहे ज़म ज़म। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं बीबी हाजरा इन खे ज़म ज़म जो लफ़्ज़ न चवे हा जेसि ताईं पाणीअ खे पखिड़िजो हुजे हा त पूरी दुनिया में ज़म ज़म ई हुजे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 ज़ुल्हिज ते आया, पहिरें शैतान खे पथरियूं हयूं, वॾे खे 11 ते भिटनी शैतान खे, 12 ते भिटनी शैतान खे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी आया काबतुल्लाह जे तरफ़, साईं पाणी पीअनि था। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर जिन जो चाचो फरमाए अल्लाह जे रसूल मां हाजिन खे पाणी पीआरियां, साईं फरमाए तव्हां पीआरियो। हुज़ूर जिन पाण फरमायो मूंखे बि ॾियो त मां बि हाजिन खे पाणी पीआरियां। हुज़ूर जिन पाण बि डोल भरनि पिया हाजिन खे पाणी पीआरियो। तंहिं करे मुहद्दिसीन उलमा फरमाया त आब ज़मज़म में जहिड़े बि नीयत ऐं इरादे सां पीअंदव अल्लाह तव्हांखे उहा शइ अता कंदो ऐं 40 मर्ज़नि जी शफ़ा जे लाइ अल्लाह ताला आब ज़मज़म जे अंदरि शफ़ा रखी। जॾहिं हुज़ूर जिन जो आख़िरी टाइम थियो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े सहाबी खे फरमायो आब ज़मज़म जे खूह में जो पाणी भरे आया, साईं जन पीतऊं, उन खां बाद में गुरड़ी करे वरी उन डोल में विधऊं। साईं जन फरमायो त हाणे इहो डोल पाणीअ जो इन खूह में विझी आहे, तव्हां त मुंहिंजा पोयां अचण वारा उम्मती मूं मुहम्मद मुस्तफ़ा जी ओभर पीअ। अल्लाह ताला इन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन लुआब जी बरकत जे करे हींअर ताईं अल्लाह ताला उन में अहिड़ो तासीर रखियो आहे, जेको बि माण्हू आब ज़मज़म पीए थो ॼण हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलियल लुआब ओभर मुबारक हुज़ूर जिन जी पीए थो। अल्लाह ताला उन में शफ़ा रखी ऐं हुज़ूर जिन जे लुआब में वॾी शफ़ा। हज़रत बीबी उम्मे सुलैम रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे पुट खे खणी आई हज़रत अनस खे। अनस नंढो ॼाओ, फरमाए अल्लाह जे रसूल मूंखे पुटड़ो ॼाओ आहे, नालो आहे अनस। साईं जन कत्तल घुराए उनखे पंहिंजे वात में चॿाड़े उन अनस जे वात में। हुज़ूर जिन जे लुआब जे बरकत जे करे हज़रत अनस वॾो मुत्तकी परहेज़गार हो। जीअं हाणे नंढड़ो ॿार ॼमंदो उनखे छा खाराईंदा आहिनि? माखी खाराईंदा आहिनि, मिठी शइ खाराईंदा आहिनि, दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफ़ीअना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि अजमाइन। अर्ज़ पे कयूं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट इस्माइल खे वठी थो वञे मिना जे तरफ़। ख़्वाब तो ॾिठे पंहिंजे पुट खे चवे थो या बुनैया इन्नी अरा फिल मनामि अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा क़ाल या अबति फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन। ए मुंहिंजा पुटड़ा मां ख़्वाब थो ॾिसां थो कि अल्लाह जे रस्ते में क़ुर्बान थो कयां, अल्लाह जे रस्ते में ज़बह थो कयां। जेकॾहिं इब्राहिम ख़लीलुल्लाह उनजो पुटु इस्माइल बि ज़बीहुल्लाह फरमाइण लॻो ए मुंहिंजा बाबा जेकॾहिं अल्लाह जो हुकुम आहे त अल्लाह जे हुकुम में देर न कर। इफ़ाल मा तुअमर, अल्लाह जे हुकुम में देर न कर। छुरी हलाए थो पर छुरी न थी।
उन छुरीअ खे अल्लाह जो हुकुम थियो त अॼु इस्माइल जे वार खे बि नुक़सान न ॾिजांइ। पुट चवे त बाबा अखियुनि ते पटी ॿध भला, मता पिदरी शफ़क़त जे करे मूंखे न कुई सघी, अल्लाह जो हुकुम रहिजी वियो, अखियुनि ते पटी ॿधाई। इन्हीअ खां अॻु में इहा छुरी हई पत्थर जे मथां त पत्थर ॿध थी, अखियुनि ते पटी ॿधाई। अल्लाह फरमाए फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन वनादैनाहु अन या इब्राहीम क़द सद्दक़्ता रुया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाए फलम्मा अस्लमा, बईमू अल्लाह जा फरमा बरदार, इस्माइल भी फरमा बरदार, इब्राहिम भी फरमा बरदार। वतल्लहु लिलजबीन, पेशानी भर पंहिंजे पुट खे सुम्हारे थो, छुरी थो हलाए। छुरी हलाइण खां बाद में जॾहिं छुरी हली थी वञे, अल्लाह ताला मलाइकनि जे सरदार सय्यदना जिब्राइल अलैहिस्सलाम खे मोकिलियो। जिब्राइल वञी जन्नत मंझो दुंबो काहे अॼु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे छुरीअ जे हेठां ॾे त मां इस्माइल खे बचाए वठां। छुरी वही अखियूं जो परे करे इब्राहिम त दुंबो ज़बह लॻो, इस्माइल बीठो। अल्लाह ताला इस्माइल खे बचाए, दौड़ियो इस्माइल जे तरफ़। अल्लाह तरफ़ां ऐलान थियो वनादैना अन या इब्राहिम क़द सद्दक़्ता रुया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन। अल्लाह फरमाया असां इब्राहिम अलैहिस्सलाम खे सॾु कयोसीं, इब्राहिम असां तुंहिंजे ख़्वाब खे सचो कयो आहे, असां तुंहिंजी क़ुर्बानी खे क़बूल कयो आहे। इन इस्माइल जे एवज़ में मां अल्लाह दुंबो जन्नत वारो ज़बह कराए छॾियो। तंहिंजे करे हुज़ूर जिन खां पुछी वियो सही मां हाज़िल अज़ाही क़ुर्बानी छा आहे? हुज़ूर जिन फरमायो सुन्नत अबीकुम इब्राहिम, तव्हांजे अबे इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत। तव्हां जेको जानवर क़ुर्बान था कयो, इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे, हुज़ूर जिन जी सुन्नत आहे। उन अमीर मुसलमान जे मथां वाजिबु आहे जेको क़ुर्बानी करे थो। अल्लाह फरमाए इन्हनि ॾींहंनि ते जेको तव्हां रत वहायो था, तव्हांजी तक़वा तव्हांजी परहेज़गारी मूं अल्लाह वटि वॾी क़ाबिल क़बूल थिए थो। फरमाई लन यनालल्लाहु लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम कज़ालिका सख़्ख़रहा लकुम लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून। अल्लाह ताला फरमाए तव्हांजे जानवर जो रत ऐं गोश्त मूं वटि कोन थो पहुचे, गोश्त तव्हां पाण था खाओ, ग़रीबनि खे था खारायो, तव्हांजी तक़वा ऐं परहेज़गारी मूं अल्लाह वटि क़ाबिल क़बूल आहे। इहो दुंबो कहिड़ो जेको ज़बह कयो, दुरूद शरीफ़ पढ़ो त मुख़्तसर तव्हांखे ॿुधायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि अजमाइन। अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जे ॿिनि पुटनि खे हुकुम फरमायो त मुंहिंजे नाले ते क़ुर्बानी कयो। काबील ऐं हाबील। काबील वॾो हुयो, हाबील नंढो। उन ज़माने में जेका क़ुर्बानी थींदी हुई, ॿाहिरि मैदान ते उहा शइ रखंदा हुआ, आसमान मंझो बाहि ईंदी हुई, जंहिंजी ख़ैरात खे साड़े वञे उनजी ख़ैरात अल्लाह वटि क़बूल थी। जंहिंजी ख़ैरात खे बाहि न साड़े उहा अल्लाह वटि क़ुर्बान क़बूल न थी, जंहिंजो ज़िक्र सूरह माइदा में अल्लाह बयान कयो। अल्लाह ताला इब्राहिम आदम अलैहिस्सलाम जे ॿिन्ही पुटनि खे फरमायो तव्हां मुंहिंजे नाले ते क़ुर्बानी कयो। हाबील ॿकरियूं चारींदो, रिढूं चारींदो। उन भले मंझो भलो दुंबो पंहिंजे दुंबनि मां काहे मैदान ते रखी। काबील वरी छा कयो, राति जो पटोड़ो भत, परूथो भत ॿाहिरि रखी छॾी। आसमान मंझो बाहि आई, इन दुंबे खे मथे खणी वियो, माना अल्लाह वटि उनजो क़ुर्बानी क़बूल थी। बाक़ी उनजो परूथो भत पियो। उन वॾे भाउ जे दिलि में अची हसद ऐं साड़ थियो, मुंहिंजे नंढे भाउ जी क़ुर्बानी क़बूल थी, मुंहिंजी क़बूल न थी।
अल्लाह फरमाए वतलु अलैहिम नबा बनी आदम बिल हक़ इज़ क़र्रबा क़ुरबानन फ़तुक़ुब्बिल मिन अहदिहिमा वलम युतक़ब्बल मिनल आख़र क़ाल लअक़्तुलन्नक क़ाल इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन। अल्लाह ताला फरमाए आदम अलैहिस्सलाम जे बिन पुटन कुर्बानी कई, जिन बिन पुटन मजो हिकड़े जी कुर्बानी कबूल थी, बे जी कुर्बानी कबूल न थी, जे जी कबूल न थी पंहिंजे भाउ जो वेरी ऐं दुश्मन बणिजी उनखे क़त्ल करण जो इरादो कई। आख़िर ने एक नंढे भाउ खे क़त्ल कयो, लोहो औज़ार खणी मग़ज़ में हई, हाबील शहीद थी। हाणे उनजे लाश खे खयूं कुल्हे ते वते थो, सूरह माइदा में अल्लाह सुबुह खां वठी शाम ते उनजे लाश खे खयूं थो, लाश कुल्हे ते। अल्लाह ताला ॿ मलाइक मोकिलिया कांव जी सूरत में। फ़बअसल्लाहु ग़ुराबन यबहसु फ़िल अर्ज़ि लियुरियहु कैफ़ युवारी सव्वत अख़ीह क़ाल या वैलता अजज़्तु। पोइ ॿ कांव आया, हिकिड़े कांव ॿिए कांव खे ठूंगू हयूं, उहो कांव मरी पियो, हुन पंहिंजे पेरनि ऐं चुंभ सां मिटी खोटे खॾो कढी उन कांव खे अंदरि दफ़न कयो। काबिल चवण लॻो हल मूंखे एतिरो कांव जेतिरो अकुल बि कोन्हे, कांव जेतिरो अकुल बि कोन्हे जो कांव पंहिंजे कांव खे मारे हुनखे दफ़न कयो। उनखां पोइ मशहूरु अथव सियाणो कांव पंहिंजे भाउ खे दफ़न कयो। इहो दुंबो हुयो हज़रत हाबील अलैहिस्सलाम जो। जिब्राइल अलैहिस्सलाम मथे अल्लाह जे हुकुम सां खणाए वरितो। मुफ़स्सिरीन उलमा फरमाइनि था आदम अलैहिस्सलाम जे वक़्त खां वठी इहो दुंबो जन्नत में चरे पियो, जन्नत में चरे पियो, हज़ार साल जन्नत में चरंदो रहियो। जॾहिं इब्राहिम कुर्बानी कई पंहिंजे पुट इस्माइल जी, जॾहिं छुरी हयाई, अल्लाह जिब्राइल खे फरमायो ए जिब्राइल उहो दुंबो जेको हाबील वारो हुयो जन्नत में चरे थो, हाणे इब्राहिम जे छुरी जे हेठां ॾे त मां अल्लाह हुनखे क़ुर्बान कयां। सुभान अल्लाह। इहो दुंबो उहो हुयो। पोइ हुज़ूर जी ने फरमायो काबील पंहिंजे भाउ हाबील खे बेॾोहो क़त्ल कयो। हाणे दुनिया जे अंदरि जेको बि बेॾोहो माण्हू क़त्ल थिए थो उनजो गुनाह काबील ते बि आहे, पहिरीं पहिरीं खून कंदड़ उहो। तंहिंजे करे हुज़ूर जो फरमाए पहिरीं पहिरीं जेको माण्हू सवाब जो कमु कंदड़ आहे उन ॿिए खे सवाब जो ॾस ॾिनो, उन टे खे ॾिनो, उन चोथे खे ॾिनो, कंदड़ खे सवाब मिलंदो, पर जंहिं पहिरीं चयो उनखे बि ॿियो सवाब मिलंदो, गुनाह बि। तंहिंजे करे जंहिंजे मथां हक़ आहे त क़ुर्बानी करे। इब्तिदा इस्लाम में जॾहिं क़ुर्बानी वाजिब थी, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त क़ुर्बानी बि 3 ॾींहं कयो, गोश्त बि 3 ॾींहं खाओ। 3 ॾींहंनि खां मथे क़ुर्बानी कयो बि न, खाओ, छो त गुरबत तमामु घणी। हुज़ूर जन मुसलमान बि थोरा, अमीर बि तमामु थोरा। इब्तिदा इस्लाम में हुज़ूर ने फरमाया त क़ुर्बानी बि 3 ॾींहं कयो, खाओ गोश्त बि 3 ॾींहं, चौथे ॾींहुं न। पूरा जंगियूं थियूं, फुतुहात थी, माल गनीमत आयो, वापार दुनिया सां वधिया, अमीर मुसलमान घणा थिया, क़ुर्बानी घणी वधी। पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेतिरा ॾींहं वणेसि क़ुर्बानी जो गोश्त पिया खाओ। पर असुल हक़ आहे ग़रीब, इहा क़ुर्बानी थिए थी ग़रीबनि जे लाइ। उनमें 3 हिसा कजनि। पहिरियों हिसो अल्लाह जे नाले ते ग़रीबनि ते कढिजे, ॿियो वरी पंहिंजनि मिटनि माइटनि जे लाइ, टियों पंहिंजे लाइ। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां जी असांजी क़ुर्बानी खे क़बूल फरमाए।